सिंध के मौसम सां गॾु मां तव्हांजो प्यारो दोस्त वकार अली रहन। दोस्तों मौसम की ॻाल्हि कंदासीं त सिंध ऐं बलोचिस्तान में को बरसाती सिस्टम आहे या न आहे। त अॼु इन जे बारे में तव्हांखे मुकमल मौसम जी मालूमात ॾींदासीं त बरसाती सिस्टम कॾहिं पियो अचो ऐं ॾखण जो केसि ताईं हलंदियूं। तो दोस्तों मौसम की गाल कंदासीं पर उनखां पहिरीं हिकु नंढिड़ो अर्ज़ु आहे। जेके नया दोस्त आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे मुंहिंजो ही पेज आहे, हीउ मुंहिंजो असली पेज आहे वकार अली व्लॉग। काफ़ी मुंहिंजे नाले ते फेक पेज हलनि पिया, उन्हनि ते इग्नोर कयो छो त उन ते कुझु मज़हबी पोस्ट कुझु वरी मतिलबु गैर ज़रूरी जेके पोस्टूं आहिनि उहे अपलोड कयूं पियूं वञनि। त महिरबानी करे मुंहिंजो ही पेज आहे वकार अली व्लॉग, हिन ते हीअ अपडेट तव्हांखे ॾियां पियो, हिन पेज खे फॉलो करे छॾियो। तो दोस्तों ॻाल्हि कंदासीं सभ खां पहिरीं बरसाती सिस्टम जे बारे में। ईंदड़ हिकु हफ़्ते ताईं सिंध में के बि ख़ासि इम्कान न आहिनि। ईंदड़ जेको हिकु हफ़्तो आहे एसि ताईं सिंध में बरसाति जा के बि ख़ासि इम्कान नज़र न पिया अचनि। बहरहाल अॼु सुभाणे परे कुझु ककर जेके आहिनि बलोचिस्तान ज़िला खुशदार लसबेला ऐं उत्तर बलोचिस्तान जे कुझु इलाइक़नि में ठहंदा मग़रबी सिस्टम आहे। इन्हनि इलाइक़नि में ऐं इहो सिलसिलो जेको आहे 25-26 अगस्त ताईं जारी रहंदो। थी सके तो कुछ ककर ताक़तवर थी स्ट्रॉन्ग थी जेके आहिनि ओलह सिंध या उत्तर सिंध में दाख़िल थियनि जंहिं सबबि बरसाति थिए। बाक़ी को ख़ासि सिस्टम सिंध में न आहे। उत्तर या ओलह सिंध जे कुझु इलाइक़नि में सिर्फ़ु मग़रबी सिस्टम जा असरात हूंदा छो त बलोचिस्तान जे काफ़ी इलाइक़नि में मग़रबी सिस्टम जे करे ककर ठही सघंदा। किथे किथे गजगोड़ जा गॾु दरमियानी किथे तेज़ बरसाति थी सघे थी। बाक़ी को ख़ासि सिस्टम बलोचिस्तान में बि न आहे मॉनसून जो, छो त हीउ मग़रबी सिस्टम आहे ऐं मग़रबी सिस्टम में इहो ई हूंदो आहे हवा ऐं गजगोड़ तमामु घणी हूंदी आहे, बरसाति घटि हूंदी आहे। त सिंध राजस्थान गुजरात में के बि ख़ासि इम्कान न आहिनि। पंहिंजो कमकार ज़मींदार आबादगाह जेके ॿाहिरि आहिनि जारी रखो। त दोस्तों इहे हवाऊं जेके ॾखण जूं आहिनि सिर्फ़ु 23 अगस्त ताईं जारी रहंदियूं। 23-24 अगस्त ताईं हीअ ॾखण जूं ॾखण ऐं विचोड़ी सिंध में जारी रहंदियूं। उनखां पोइ हवाउनि में काफ़ी घटिताई ईंदी ऐं गर्मी जो ज़ोर जेको आहे वधी वेंदो। थी सघे त 25 अगस्त खां पोइ सिंध में बरसातनि जी वापसी थिए। उमेद आहे न त सेप्टेम्बर जे पहिरीं ऐं ॿिए हफ़्ते में चांस नज़र अचनि पिया। बहरहाल उनजी तव्हांखे वरी वक़्त ते मालूमात ॾींदसि। दोस्तों असां जनवरी फरवरी मार्च में सभ खां पहिरीं सभ खां अवल तव्हांखे मूं चयो हो शुक्र अल्हम्दुलिल्लाह साईं लखे साण ऐं उहा फोरकास्ट बिल्कुलु सही वई। अॻी वीडियो में तव्हांखे उन वीडियो जी लिंक ॾींदसि जेका मूं जनवरी फरवरी मार्च अप्रैल में अपलोड कई हुई। त ॿुधायो हो त हिन साल एल नीनो अचे पियो ऐं जॾहिं बि इहो फैक्टर ईंदो आहे उन साल मॉनसून कमज़ोर हूंदो आहे ऐं बिल्कुलु ईअं थियो आहे। उहो फैक्टर हिन वक़्तु ताक़तवर आहे जेको मॉनसून खे कमज़ोर करे पियो। त शुक्र अल्हम्दुलिल्लाह साईं लखे साण। बहरहाल न थी आहे ईअं सुठो हो छो त बरसातूं वसी पवनि हा, सिंध जेका आहे सरसर थी वञे हा। बहरहाल जेको अलाह जो हुकुम इन में बि को राज़ हूंदो त इंशाअल्लाह तव्हांखे वक़्तु ब वक़्तु मालूमात ॾींदा रहंदासीं। मौसम में का बि तब्दीली ठही त उनजी अपडेट तव्हां भाइरनि खे इन पेज ते ॾींदासीं। महिरबानी करे जेको हीउ मुंहिंजो पेज आहे वकार अली व्लॉग हिन खे फॉलो कयो ऐं वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो। कमेंट में तव्हां पंहिंजे इलाइक़े जो मौसम पुछी सघो था। इंसान ऐं ग़लती थी सघे त अगरि का बि ग़लती ठही हुजे त उहा बि कमेंट में अदब ऐं एतिराम सां ॿुधाए छॾियो त इंशाअल्लाह उन ते नज़रसानी कंदासीं ऐं आइंदा लाइ उहा ग़लती न थींदी। तव्हां कमेंट सेक्शन में पंहिंजी राय ॾेई सघो था। महिरबानी कुर।